कयूं तो कयूं छा मां तो चाहे तो खुदकुशी क्यों जान ही छुटी पवंदी न खुदकशी न कंदासीं खुदकशी हराम आहे अरे ईद में ॿ ॾींहं पिया आहिनि न ॿारनि जे लाइ लटा वरिता आहिनि न घर में सौदो आहे न छा महांगाई में हिकु असां छा कयूं बेरोज़गारी वधी वई आहे रेड़ी हलायूं था कुल बचनि था 500 600 उहे पेट में पूरा आहिनि हाणे ईद मथो आहे को ॾंडड़ियुनि जा लटा आहिनि को सैंडल आहिनि को कपिड़ा आहिनि घर वारी जो को मेकअप आहे को सींगार आहे को लटो आहे सुभाणे मिट माइट घर अचे ईद जे ॾींहुं असांखे फाटल कपिड़ा हुजनि असांजे ॿारनि खे इहा इज़त आहे इहा त तुंहिंजी सही ॻाल्हि आहे पर खुदकशी जो कयूं त हाणे बचा नथा पाले सघूं त पोइ नंढा बचा केरु पालींदो इहो बि त सोच न का सच सोच का टल सोच का ट्रिक सोच हाँ आइडियो अची वियो कहिड़ो ओए अचे थो फ़क़ीर अचे थो अरे फ़क़ीर असांजे ठुल जो थी इहे ठुल जो थी हा हिनखे छा आहे हाणे इन को पैसा उधारा वठूं उधारा न उस्ताद बाक़ी इन ॾे हलूं था इनखे हथ ॿधूं था पेरें पऊं था पटका लाहे रखूं था हाणे असांखे बि पाण सां गॾु वठी हली पिना आहे अरे शाहपरन हेॾो नालो ठुल में हाणे पिनऊं असां हा खुदकशी करें तो उते ई शाहपर नालो नथो सोचे बच्चा नथो सोचे अरे अब्बा कुर्बानी ॾींदासीं शाहपर वापर कूड़ाईंदासीं इन सां गॾु थींदासीं मेरे हेठी वटि वठंदासीं चवंदासीं तूं असांजो गुरू आहे हा यार इहो अथी बि पैसे वारो जंहिं महिल हूंदो आहे पर्स भरियल हूंदी हा इहा ई ॻाल्हि आहे न शाम जो बि अंब वठे जरदालू वठे सौदो बोदो ईअं रक्षो घर भरे वेंदो थी शाम जो ऐं बच्चनि खे खाराए थो न हाणे ॾिसो फ़क़ीर माण्हू पंहिंजा बच्चा पाले थो असां नथा पाले सघूं नथा पाले सघूं हाणे हलो इन ई फ़क़ीर जी हेठी वटि वठूं हथ ॿधूं था इलाज कयूं त बाबा असांखे बि गॾु पिनाए हली हा वाह जी ॻाल्हि कई थी अचो अचो फ़क़ीर साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फ़क़ीर बिस्मिल्लाह ख़ुशि टाट मज़े में फ़क़ीर साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे असांजो निमाणो जेकॾहिं क़बूल करे त जी बस असां बि बेरोज़गार आहियूं असांजा बच्चा बुख ते आहिनि असां रेड़ी हलाईंदा 500-600 कमाईंदा तव्हां माशाअल्लाह ईअं थोरो चकर हणींदा अचो 3-4 हज़ार तव्हांजी जेको आहे सो ख़ैरात थी वञे असां ॿिन्ही खे बि पाण सां गॾु खणी असां बि पिंदासीं हली तव्हां असांजे बच्चनि ते रहम कर महांगाई आहे कम ॾाढो ॾुखियो आहे इज़त विञाइणी पवंदव बराबरि इहो छो था कयो असां हर शइ बच्चनि जे लाइ कंदासीं पेट जे लाइ सम्झे नथो अचे तो इज़त विञाइण माना शापर कूड़ा न पवंदा फ़क़ीर ईअं न थींदो न अब्बा कूड़ा ईंदासीं भला बच्चनि खे वधीक सम्झा तव्हांखे आहे को टैलेंट मां वांगुरु ताड़ी बाड़ी वॼाए ॾेखारे मूंखे हा ताड़ी वॼाए थोरो कीअं माना कीअं असां फ़क़ीर माण्हू ताड़ी हणी करे पिनऊं था रोड अच्छा फ़क़ीर माण्हू ताड़ियूं हणाए करे पिनऊं था रोड ते ईअं हा तूं करे ॾेखारे हा छो हा कर करे असां फ़क़ीर माण्हू ताड़ी वॼाए कमायूं था रोड ते हा ॾिस तव्हां सिखण में टाइम लॻंदो न न हाणे ॾिस हाय अल्लाह तूं ठही वञ हा हा अल्लाह अल्लाह वधाई थी मां उस्ताद मां हे बि ग़रीब थी हिनखे बि खण न थी वेंदो न इहो तूं बि कढो जड़े खण थेलो हा मां खयुमि थेलो बस तूं अॻ में थी गुरू असां तुंहिंजे कढूं अल्लाह 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 वधाई थी हलियो हलियो रोटी आहे धीरे खे सलाह ॾिना हो त टिके ई नथो बसि लही पियो मांखे माइटनि रखिया मोचड़ा काथे सुभाणे सिरक करे वेंदो हालत आहे छोरा छो छा थियो अरे केॾी रोज़ी थिए भई ॾिसे गोरी यारे 200 ॾिनो ॿिए कॾहिं वारे 100 ॾिनो दुकान वारे 20 ॾिना 700-800 रुपया आया त तूं अध में छॾियो असां हलियो आहे पर माइट जे बीठा मारे ॾिसे न त कीअं डंडियूं ॾेखारनि पिया हो भॼंदो आयो मारो सौटो अरे माइटनि खे फ़क़ीर त बच्चनि जो पेट कीअं पालींदे न बमा इहो न कंदो और ये हाई लेवल जी रोटी थी चक्कर आया 800-900 कमायासीं तो केसो घणो त नहीं अब तू भरी है माके देने जे कटा लगे हे कोई माके मुठ में ॾिनई पैसा चे हेती हुजनी हेरे ॾिस हे ॾिस 50 10 20 30 हेरे ॾिस हे चेरा न कोडे रही जे न मेहनत कई जे न रेडी हलाई जे बछड़ो पर्स थमी पिने तो वो पियो न बना मारा राजीव डमरदी होड़ो रोए तो राज वटो घर कोने बारन जा कपड़ा वठड़ा नी त मथवा आयल रोटी के लता तो ये मां के रहना तू ना को वठना बाकी मां पिन तो बना बाकी ये कर वो तो जेल में आते ना मते हां वो तो मां क्या दे दियो कर ना तू गडो आ साजो दोस्त है ना तू तो पिया तो के कमाए खाए ने भागा नाच मां वणा तो फोन साल जे अंदर मुझे ठोकार दे से हां अरे शाह पर बाप रे नहीं साल करे पूरे नहीं हां
छो तो मां हिकु पासो तूं संभाल हिकु पासो मां संभालियो न मां न हलंदुमि